अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दर्दनि जो देश। त दर्दनि जे देश जे बाबति इहा न्यूज़ कंफर्म थी वई आहे त ड्रामो महरम खां पोइ हलायो वेंदो ऐं कहिड़ा ॾींहं हलंदो उहो बि तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। त वीडियो खे पूरो ॾिसंदा चैनल खे सब्सक्राइब कंदा। ड्रामा सीरियल दर्दनि जो देश जो पेटीएम ते हिकु बहितरीनु ड्रामो अचण वारो आहे जंहिंजी कहाणी बिल्कुलु सेम बहितर दुनिया जहिड़ी लिखियलु आहे। त हिन ड्रामे खे 10 महरम खां पोइ हलायो वेंदो पेटीएम ते। त हीउ ड्रामो हफ़्ते जा 5 ॾींहं हलायो वेंदो जंहिंमें सूमर अंगारो अरबा ख़मीस जुमो हफ़्ते जा 5 ॾींहं हलायो वेंदो सूमर खां करे जुमे ताईं। त हीउ ड्रामो राति जो 7 बजे पेटीएम ते हलंदो। पर हीउ महरम जी 10 खां करे 15 तारीख़ खां पोइ थी सघे हले। हिन टेलर खे रिलीज़ थींदे काफ़ी टाइम थी वियो आहे। हुन खां पोइ हीउ ड्रामे जो न वरी ॿियो टेलर रिलीज़ थियो आहे न वरी अचण जेका अहिड़ी पक ॾिनी वई आहे। त इहो ई अची वीडियो।